और मुझे प्यारे नबी फरमायो जन्नती जने जन्नत में रवानो थी दो हाय आप हयात जो चश्मो वही रवांगा अल्लाह फरमाइंदो जन्नतियो पेरियों इन पानी में ढुकण दा वञो जिए जो जन्नती उन पानी में ढुकण दा वेंदा एकदम अल्लाह ताला उन माल कद हजरत आदम जेडो 60 फुट नसीब फरमाइंदो जी पानी जो ढुकण दा वेंदा एकदम अल्लाह ताला हुस्न हजरत यूसुफ जेडो नसीब फरमाइंदो जी जो पानी जो ढुकण दा वेंदा एकदम अल्लाह ताला उम्र 16 का 17 साल नई जवानी नसीब फरमाइंदो जी जो पानी जो ढुकण ना वेंदा बोली अरबी बणजी वेंदी लिसानुन आलुल जन्ना अरबिया ओ बिरो की गालाण वारो ओ सिंधी गालाण वारो ओ बलोची गालाण वारो ओ सराकी गालाण वारो ओ उर्दू गालाण वारो जन्नत जी बोली अरबिया इन जे करे जो कुरान जी बोली अरबिया त मिठे मोहम्मद करीम जी बोली भी अरबिया अल्लाह ताला जन्नत जी बोली भी अरबी बनाए छड़ी है ये अंदर दाखिल थींदो जन्नत में वाह जो जन्नत जो हवाएं हैं सुभान अल्लाह वाह जो जन्नत में फल फ्रूट हैं मेवा हैं अञा वॾी आवाज़ सां जिनके कुरान जो करंट लगे तो वॾी आवाज़ सां अदा चवंदा आहिनि कोटिया जा जेके फल ऐं फ्रूट आहिनि ॾाढा मज़ेदार आहिनि छो त उतां जो पाणी छा आहे मिठो आहे उतां जो पाणी त फल ऐं फ्रूट बि मिठा मज़ेदार हाणे जंहिं बाग़नि में खीर जी नहर वहे जंहिं जन्नत जे बाग़ में माखीअ जी नहर वहे जंहिं जन्नत जे बाग़ में शराब तौरा जी नहर वहे जंहिंमें मिठे पानी जी नहर वहे उन जन्नत जे मेवनि जो केॾो मज़ो हूंदो जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हब व लुलुआ वलुलुम व लिबासुम फीहा हरीर। अञा वरी आवाज़ सां
فبأي آلاء ربكما تكذبان أنا ودي واسع واجو جنت में नहर वाजो जन्नत में फल फ्रूट इन मेवा लहुम फिया फाकिहतुन व लहुम मा यदऊन जन्नत में चवण जी जरूरत नहीं घुरण जी जरूरत नहीं अल्लाह फरमायो रोगी जन्नत इरादो कंदो तो जेकर मां सूफ खावा एकदम सोन जा डिश भरजी सूफन जा साम्हूं अची वेंदस जन्नत इरादो कंदो जेकर अंगूर खावा एकदम सोन जा डिश भरजी साम्हूं अची वेंदस चवंदो जेकर ॾाढ़ूं खावा एकदम सोन जा डिश भरजी साम्हूं अची वेंदस चवंदो जेकर खीर पिया एकदम सोन जा जग भरजी साम्हूं अची वेंदल घुरण जी जरूरत नाहे हाँ लहुम फिया फाकिहतुन व लहुम मा यदऊन इहा तो जन्नत ओ मुंहिंजा अज़ीज़ो वाह जो जन्नत में आराम आहे वाह जो जन्नत में फरद आहे वाह जो जन्नत में सुकून आहे वाह जो जन्नत में मज़ो आहे हाँ जन्नत में बीमारी न होंदी जन्नत में हाँ परेशानी न होंदी जन्नत में कुराड़पन न होंदी जन्नत में बदबू न होंदी हाँ जन्नत में पेशाब पाखानो न होंदो जन्नत में ज़ेर नाफ जा वार न होंदा बगुलन जा वार न होंदा अल्लाह जन्नत के पाक कयो त जन्नतन के भी रब साईं पाक बनाए छड़ींदो वाह जो जन्नत में मज़ो ही मज़ो साहिब न रुकियो साईं भला हेॾो खाइबो हेॾो पीबो पोइ इहो काॾे वेंदो मुंहिंजे हुज़ूर फरमायो मुश्क अंबर खां वधीक खुशबूदार टेपड़ा पघर जा जिस्म मुबारक में ईंदा जन्नतन के ऐं मुश्क अंबर खां वधीक ओगराई खुशबूदार ईंदी जन्नतन के सॼो खाधो पीतो हज़म थी वेंदो वरी रब चवंदो खाओ वरी पियो पिया जन्नती खाईंदा पिया पीअंदा फीमा मिन कुल फाकिहतिन ज़ौजान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह रब फरमायो ॿिया त मज़ा खोड़ तो जन्नत में पर हिक हिक के 70 हूरा भी ॾींदो मां खपनव हाँ हिकिड़ो चइबो चईंदे हितों वारी लगी त लखा तव्हां बि त हुन फ़क़ीर मुन आहियो न बाबा साईं फरमायो मां हिकिड़ी जाइ ते वाइज़ कयो पोइ हुते सूरे रहमान जूं लोलियूं वरी जन्नत ॿुधायां पियो हिकिड़ो ईअं चाचो साम्हूं वेठो सफ़ा ॾाढो ठरे पियो वॾी सुभान अल्लाह पियो करे बाबा जो जॾहिं मां जन्नत जे हूरनि जो नालो खयों त हिक हिक खे जन्नत में 70 ज़ाला हूरा बि मिलंदियूं त ॼण चाचे के मथे में सोटो लॻो हथी उथियो बाबा जो मां सम्झो त हिनखे का ॻाल्हि न वणी आहे छॾकियो मां ओ चाचा काॾे थो वञे छा ॻाल्हि आहे चई साईं मेखा साहिब तूं बादशाह हुआ वाह जो क़ुरान पियो पढ़े सूरे रहमान पियो ॿुधाए जन्नत पियो ॿुधाए मज़ो पियो अचे पर हूरनि जो नालो खणी 70 ज़ालनि जो नालो खणी बिश्त खां ई रूह खजाए छॾी अरे बाबा थियो छा आहे तोसां चई साईं हिते दुनिया में हिकिड़ी हूर मिली आहे जीअण जंजाल करे वेठो थिए हुते 70 हूंदियूं त अलाए छा अशर हूंदो हिते सुबुह सां साजरी निकिरां थो वतां थो वेला टारींदो
कदें होते कदें होते कदें होते रात जो देर से वञा तो वो लिया तो पाया दरवाजे में तो मुँह वारी हूर सुती कन जागे थी ॾिसां तो जागे थी तो वरी दर ते वेही तो रहा ओ जॾहिं पक थी पवे तो हाँ सुम्ही पई हूंदी पोइ वञा तो पासड़ो ॾेई सुम्हां तो पोइ बि निंड नथी अचे तारा पटिया पिया आहिनि हीअं जो घरवारी थोरो पासो थी मटाए तो ज़ोरीअ पेरनि खां साह निकितो थो वञे साईं हिते हिकिड़ी आहे त इहो हशर आहे हुते 70 हूंदियूं त पोइ त मां भुज भुज थी ईंदुसि हाय हितां जा ॾंदल वीचारा होॾो हूरनि सां ई हथ खई वेठा आहिनि हुनखे का चाची का तेज़ तबियत वारी लगी वही मथे में चाचे के हूरन को भी बेजार और कुरान मजीद में अल्लाह ताला खुशखबरी दे फरमायो फीहिन्न कासिरातुत तर्फ लम यतमिसुन्ना इंसुन क़ब्लहुम वला जान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां अल्लाह फरमाए हूरा तव्हां सां विड़दियूं त न मल मुक़ाबिलो त तव्हां सां न कंदियूं तव्हां सां जहिड़ो त न कंदियूं तव्हांखे ठोसा त न हणंदियूं तव्हांखे सेंडल त न हणंदियूं पर रब फरमायो फीहिन्न कासिरातुत तर्फ मां अल्लाह ताला एॾो अखियुनि में हया रखियो थो मान एॾो दिलनि में शर्म रखियो थो मान जो अखि मथे करे तव्हां घोटनि ॾे जन्नतनि ॾे निहारे बि न सघंदियूं एॾियूं हयादार ऐं वॾियूं पर्देदार लम यतमिसुन्ना इंसुन क़ब्लहुम वला जान रब फरमायो तव्हां पहिरियों कंहिं माण्हूअ जी अखुनि खे न ॾिठो आहे तव्हां पहिरियों कंहिं जिन जी अखुनि खे न ॾिठो आहे ताजे लाए दबा पे करे व्यारियों तमाम हूरुम मकसूरातुन फिल खियाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾी आवाज़ सां कीमन में बंद करे रब विहारियो अथव साईं भला हयादार भी हूंदियूं पर्देदार भी हूंदियूं भला सोहणियूं भी हूंदियूं पुछूं क़ुरान और फरमाई कन्नहुन्नल याक़ूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान आस्ते क्यों सुभान अल्लाह अञा होरियां था क्यों सुभान अल्लाह भत भी खाधो अथव कुछ भत तो मलायो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो एडियूं सोहणियूं आहिनि कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान जीअं चमकंदा मोती याक़ूत ऐं मरजान जा थींदा आहिनि रब फरमायो एडियूं चमकणियूं हुरानीनुमांव
रब से उन जो सुन बयान कंदे फरमायो हुजूर नबी साईं जन तफसीर ता करन साईं जन फरमायो हिया दुनिया जे आसमान को हिकड़ी हूर पांजो डोडो ज़ाहिर करे आंगर जो सिज जी रोशनी गुम थी वने साईं जन फरमायो हिकड़ी हूर दुनिया जे आसमान को लियो पाए दुनिया वाला हुस्न दिसी बेहोश थी किरी पन साईं जन फरमायो वात में एडी मिठाण दन जेकॾहिं हिकड़ी हूर इन समुंड कोड़े में थुक उछलाए साईं जन फरमायो एडो वडो समुंड माखी मिसरी को वधीक मिठो बणजी वने मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त और मुंहिंजे हुजूर हीअं बि फरमायो साईं जन फरमायो त जन्नती जने जन्नत में इंदा तो जन्नत जे तख्तन के टेका नहीं भी रहंदा जो जिक्र रब कुरान मजीद में भी इन अंदाज में कन फरमायो मुत्तकीन अला फुरुशिन क़त्वाइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ नबी से फरमायो जने जन्नती जन्नत में वेंदा 70 साल ताईं जन्नत जे तख्तन के टेका ॾेई बीह रहंदा घणा साल 70 उन जूं हूरा घर वारियूं 70 उहे इंतजार में हुनियूं त कॾहिं तो असांजे निहारे घोट असांजो नबी ने फरमायो हे न निहारींदो आखिर हिकड़ी हूर हिम्मत करे पंहिंजे घोट मोमिन मुसलमान बिस्ती जे कुले ते हथणी हुनखे लोॾो ॾींदी त जीअं मुंहिंजे तरफ़ मुतवजे थे असांजे तरफ़ मुतवजे थे और नबी ने फरमायो लोॾो जो ईंदसि हे हीअं निहारींदो हूर जे तरफ़ त हुजूर जा लफ़्ज़ तो ॿुधायांव मता जो साईं इब्राहिम उघाड़ा लफ़्ज़ ॻाल्हायो नबी साईं जन फरमायो हे जीअं ई मोमिन मुसलमान उन हूर जे तरफ़ निहारींदो त हूर जे ॿिन्ही गिटन में इन जो ईअं मुंहुं ज़ाहिर थींदो जीअं आईने में मुंहुं ज़ाहिर थींदो आहे एॾियूं सोहणियूं एॾियूं हसीन एॾियूं जमील नबी साईं दे मान साहिबान न्यापो मोकिलियो चई साईं जॾहिं इन्हनि खे एॾियूं सोहणियूं मिलंदियूं हूरा पोइ त हे असांखे त लेखींदा ई न साईं जन फरमायो तव्हां औरतूं पाण में 5 कम पैदा कयो अल्लाह ताला तव्हांखे हुस्न हूरनि खां बि वधीक नसीब फरमाईंदो वञी घर में ॿुधाइजो घणा कम 5 पहिरें नंबर ते नबी साईं फरमायो तव्हां पाण में तौहीद पैदा कयो 2 नंबर ते नमाज़ 3 नंबर ते क़ुरान जी तिलावत 4 नंबर ते पर्दो 5 नंबर ते मुर्सनि जो अदब एहतराम साईं जन फरमायो 5 शयूं पाण में पैदा करे भरो क़यामत जे ॾियारे तव्हांखे रब एॾो हुस्न ॾींदो जो हूरा बि तव्हांजे हुस्न खे ॾिसी शर्मिसार थी बीह रहंदी वरी कुछ साहिबान न्यापो मोकिलियो चई साईं हिननि खे जो 70 मिलंदियूं इहे हूरा पोइ असांजो मुड़ुस मथां अगवा करे वञनि इहे 70 असां काॾे वेंदियूंसीं असां 1 या 2 या 3 वधि में वधि 4 हे 70 आहिनि पोइ असांजे मुड़ुस खे अगवा करे खई वञनि पोइ काॾो आणियूं असां पंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजो हुज़ूर खिली वेठो चो सुभान अल्लाह साईं जन फरमायो इहे तव्हांखे तकलीफ़ न ॾींदियूं इहो तव्हांजो मुड़ुस न खसींदियूं इहे तव्हांजूं पाजा न थींदियूं साईं जन फरमायो जीअं इहे तव्हांजे मुड़ुस जूं नौकिरियाणियूं आहिनि इहे तव्हांजूं बि नौकिरियाणियूं आहिनि जीअं तव्हांजे मुड़ुस जी ख़िदमत कंदियूं तीअं तव्हांजी बि ख़िदमत कंदियूं वाह जो जन्नत में मज़ा और मुझे हुजूर फरमायो मां जन्नत में सवारियूं भी जन्नत लाइ ॾिसी आयो वजूह यौमइज़ नाइमा लिस्साइहा राज़िया फी जन्नतिन आलिया
ला तस्मउ फ़ीहा लाग़िया फ़ीहा ऐनुन जारिया फ़ीहा सुरुरुम मरफ़ूआ व अक्वाबुम मवज़ूआ व नमारिक़ु मस्फ़ूफ़ा व ज़राबिय्यु मबसूसा। साईं फरमायो मां ॾिसी आयुमि जन्नत में जन्नतनि जूं सारियूं। मां साईं फरमायो मां ॾिठमि जन्नत जूं सारियूं तख़्तनि जी सूरत में। साईं फरमायो उन्हनि जे मथां VIP गिल्म विछाया पिया, कालीन VIP टूल विहाणा रखिया पिया। साईं फरमायो मां पुछा किम जिब्राइल अमीन को ये कीअं हलंदियूं? चए साईं हिननि जो रिमोट कंट्रोल अल्लाह ताला जन्नतनि जी दिलि खे बणाईंदो। जन्नती सोचींदा त जेकर अब्बे सां मिली जा, जेकर अम्मा सां मिली जा, जेकर फिलाणी भेण सां मिली जा, जेकर फिलाणे भाउ सां मिली जा, जेकर चाचे सां मिली जा, जेकर मामे सां मिली जा, एतिरे ताईं नबी ने फरमायो मोमिन मुसलमान जन्नती सोचींदो। जेकर हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जिलानी कुतुब रब्बानी सां मिली जा, जेकर चवंदो त मां हजरत इमाम हसन सां मिलां, इमाम हुसैन सां मिलां, जेकर हजरत अली सां मुलाकात किया, जेकर मां हजरत उस्मान सां मुलाकात किया, जेकर मां हजरत उमर सां मुलाकात किया, जेकर मां हजरत अबू बकर सां मुलाकात किया, हत्ता के नबी ने फरमायो जिब्राइल अमीन जो त चवे जन्नती त जेकर मां मिठे नबी मोहम्मद करीम जो दीदार किया, यकदम ये सारियूं ये जन्नत जा तख्ता ये सारियूं लही ईंदियूं। हे जन्नती जवान इन जे मथां वेंदो वेंदो अखिछिम में ये सारियूं ये तख्ता इन्हनि खे उॾारींदा। जाते जन्नतनि जी दिलि जी मुराद हूंदी बिना देर जे उते जन्नतनि खे ये जन्नत जा तख्ता सारियूं उते पहुचाईंदा वेंदा। डेवर जी ज़रूरत न आहे, डीज़ल जी ज़रूरत न आहे, पेट्रोल जी न, CNG जी न, ऐं लोकेशन ॿुधाइण जी बि ज़रूरत न आहे। उन सुवारनि खे नबी साईं फरमायो छड़ी दिलि में इरादो कंदो जेकर हुन सां मिलां, जेकर हुन सां मिलां, छड़ी इरादो थींदसि छो त जन्नती कबे सां मिलंदा। इरादो थींदसि त हुज़ूर फरमायो एसि ताईं जो चवंदो मां मोहम्मद करीम सां मिलां, नबी साईं फरमायो चवंदो मां सां मिलां, इहो तख़्तो लही ईंदो, इहो जन्नती जवान वेंदो वेंदो उॾारे तख़्तो, इहो हिन जन्नत खे मां मोहम्मद करीम ताईं पहुचाईंदो। ये तो जन्नत जूं सारियूं जेका चीज़ जन्नत में चाहींदा वेंदो उहा मिलंदी वेंदो। मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफ़ूरिर रहीम। अञा वरी आवाज़ हिकिड़ो चइबो चई जन्नत में चांहि मिलंदी, चांहि जा मवाली वरी चांहि लाइ परेशान। मां चयो वाह चांहि हराम त न आहे, अलाह करे जन्नत में ज़रूरु मिलंदी इंशाअल्लाह। चइबो चई साईं चांहि जी ॻाल्हि करें थो त दिलि ठरे थी। हेॾे वरी कराची में वियो त हिकिड़ो पठान पियो पुछे चई साईं जन्नत में नस्वार होगी? मां चयो यार नस्वार मुश्किल है। चई फिर हमारा जन्नत में जाना भी मुश्किल है। नस्वार जे करे जन्नत को हथ खई हे हालन मानन जा। अल्लाह मां जो यार नस्वार नशवा जन्नत में न होंदो। उन जी जात अल्लाह ताला शराब तौरा जो इंतजाम कियो आहे। अल्लाह फरमाए तो दुनिया के जहान में पान के नशे को बचायो, शराब को बचायो, हीरोन को बचायो, आफी में चरस को बचायो, पान के भंग को बचायो, आइस को बचायो, जेके भी नशे वारियूं शयूं नस्वार को पान के बचायो, सिगरेट को पान के बचायो। अल्लाह फरमाए वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। ता दुनिया जे जान में
नशे जो बाइकाट करे जो तो मां अल्लाह ताला तांजी कुदरत वारे तुमसा तांगे एड़ो शराब तहूरा जन्नत में प्यारा वजो ताको सब चस्का सब जायका दुनिया जा विसरी वजन ये तो जन्नत जा मजा एकड़े साहबी वरी बी गाल कही ज़हन ते अची वई चई साईं हिते एकड़ी घरवारी वारो बे घरवारी वारो टी घरवारी वारो के वरी कख खाईंदा आहिनि उन ज़माने में कखा ताक़त जूं शयूं होॾे जो 70 घरवारियूं हूंदियूं पोइ इन्हनि सां माण्हू कीअं मुंहुं ॾींदो मुंहिंजो हुज़ूर मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम फरमायो त हिकु हिकु जन्नत खे अल्लाह साईं 100 मर्द जी ताक़त ॾींदो घणनि मर्दनि जी ताक़त 100 मर्द जी ताक़त है इहा अथव जन्नत ऐं जन्नत में जलसो भी थींदो जो सुभान अल्लाह जलसन जा शौक़ीन हो हिते भी कुरान ॿुधो था त जन्नत में भी कुरान ॿुधंदो है ओ अल्लाह जन्नतियो जन्नत जे न पिंडाल में जी गॾु थियो त मां तव्हांखे जलसो ॾेखारियाम तव्हांखे जलसो ॿुधायाम दुनिया में भी तव्हां कुरान ॿुधंदा हो हिते भी तव्हांखे अचो त कुरान ॿुधायां जन्नत जी स्टेज सिंगार भी VIP बतियूं वॾी रौनकों दी सोन जी कुर्सी रखी वेंदी सोन जी मेज VIP जन्नत जा इको साउंड हाँ हाँ जन्नती गॾु थींदा पिंडाल में अल्लाह ताला फरमाइंदो ॾिसो मुंहिंजी जन्नत जी स्टेज घणे वधी करण सां ॾाढी भली आहे ऐलान थींदो अल्लाह फरमाइंदो जन्नत जा इको साउंड वणन वधा करण साईं ॾाढो आवाज़ भलो अथव अल्लाह फरमाइंदो हाणे मज़ो ॾेखारियां साईं ॾेखार रब फरमाइंदो दाऊद अच स्टेज ते जलो अफरोज़ दी पंहिंजी मिठी ज़ुबान सां हिननि खे क़ुरान जूं लोलियूं ॿुधाए ओ हज़रत दाऊद जो एॾो मिठो आवाज़ हो जो जॾहिं ज़बूर शरीफ़ पढ़ंदो हो माण्हू त ॿुधंदासि पर ईअं पखी भी लही ईंदा उहे भी अची ॿुधंदासि एॾो मिठो आवाज़ अल्लाह ताला फरमाइंदो दाऊद तुंहिंजी मिठी ज़ुबान मिठो आवाज़ हेॾो मुंहिंजो मिठो क़ुरान हेॾो जन्नत जा इको साउंड हिननि खे लोलियूं क़ुरान जूं सूरे मुल्क ॿुधाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अजी हज़रत दाऊद पढ़ंदो सूरे मुल्क तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर अञा वॾे आवाज़ हज़रत दाऊद जी मिठी ज़ुबान वरी मिठो क़ुरान जन्नतनि खे मज़ो अची वेंदो रब फरमाइंदो जन्नतियो ॾियो हाल वाल मज़ो आयो करन साईं ॾाढो मज़ो आयो दाऊद जी मिठी ज़ुबान तुंहिंजो मिठो क़ुरान फराद मिली वई अल्लाह फरमाइंदो अञा मज़ो ॾेखारियां साईं अञा मज़ो रहियो छा रब फरमाइंदो आओ साईं कहिड़ो मज़ो आहे ॾेखार ऐलान थींदो मिठो मोहम्मद करीम स्टेज ते जलो अफरोज़ ते मुंहिंजो प्यारो नबी मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम सुहणनि जो सरदार और जंहिं साईं जे साम्हूं सिज शर्मिसार जंहिं साईं जे साम्हूं चोॾीअ जो चंड शर्मिसार और जेको साईं एॾी सूंहं वारो जो बुखार ॾिसे न बि रहेंगे बुख विसरी वञे उञाए ॾिसे त उञ विसरी वञे ॾुखार ॾिसे त ॾुख विसरी वञे जीअं साईं जे चेहरे मुबारक जी तारीफ़ कंदे रब फरमायो वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फावा
ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث فتبارك الله فتبارك الله فتبارك الله فتبارك الله أحسن الخالقين. नारा तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, सीरत मोहम्मद मुस्तफा, नारा तकबीर। हथ मुझो मिठड़ो मोहम्मद करीम स्टेज ते जलवा फरोज़ दींदो, पिंडाल में नारा लगी वेंदा। है रब फरमाईंदो मज़ो आयो कन न चई हुज़ूर मोहम्मद करीम जो दीदार मज़ो न ईंदो, वाह जो मज़ो। अल्लाह फरमाईंदो अञा मज़ो ॾेखारियां, है पाण रब ॻाल्हाईंदो। रब साईं अञा कहिड़ो मज़ो। रब फरमाईंदो तव्हां मुंहिंजे नबी मोहम्मद करीम जो दीदार भी कयो त मुंहिंजे नबीअ जी मिठी ज़ुबान में क़ुरान जूं लोलियूं भी ॿुधो। है और मुझे सुनो नबी सूरह यासीन शरीफ पढ़ंदो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला अला सिरातिम मुस्तकीम। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां नबी साईं जन लोलियूं ॾींदा क़ुरान जूं। सूरह यासीन पढ़ंदा जमात खे वॾो मज़ो अची वेंदो। नबी साईं जन सूरह यासीन पूरी कंदा त अञा पिंडाल में रड़ियूं थींदियूं। ओ मिठा नबी मोहम्मद करीम पढ़ क़ुरान ॾेखार, पंहिंजो चेहरो मुबारक ज़ियारत कराए, ॾाढो मज़ो थो अचे। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजे नबीअ खे हाणे नचो, अञा तव्हांखे मज़ो ॾेखारिणो आहे। साईं अञा कहिड़ो मज़ो। मिठे मोहम्मद करीम जो दीदार वरी उन जी ज़ुबान में मिठो क़ुरान मजीद ॿुधोसि, वाह जो मज़ो अची वियो। अल्लाह फरमाईंदो हाणे मां ख़ुदि ख़ुदा पाण तव्हांखे पंहिंजो दीदार कराईंदुसि। मां ख़ुदि ख़ुदा पाण स्टेज ते जलवा फरोज़ थो थियां। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। अञा वॾे आवाज़ सां हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। ख़ुदि ख़ुदा पाण अची पंहिंजो दीदार कराईंदो, स्टेज ते जलवा फरोज़ थींदो, पिंडाल में रड़ियूं लॻी वेंदियूं, नारा लॻी वेंदा, सुभान अल्लाह जा हुकरा थी वेंदा। वॾे आवाज़ सां तव्हां बि सुभान अल्लाह चई ॾेखारियो। अञा वॾे आवाज़ सां। है रब फरमाईंदो मज़ो अची वेंदो करन जी साईं रब तुंहिंजो दीदार कीअं न मज़ो ईंदो। रब फरमाईंदो अञा मज़ो ॾेखारियां साईं, अञा कहिड़ो मज़ो आहे। अल्लाह फरमाईंदो मां ख़ुदि ख़ुदा पाण पंहिंजी कुदरत वारी ज़ुबान मुबारक सां तव्हांखे क़ुरान शरीफ़ सूरह रहमान जूं लोलियूं ॿुधायांव थो। अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। हेॾो रब जो दीदार वरी हेॾो अल्लाह जी कुदरत वारी ज़ुबान मुबारक मां सूरह रहमान छा था सम्झो केॾो मज़ो हूंदो। है और फरमाईंदो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि
فبأي آلاء ربكما تكذبان जिनके कुरान जो करंट लगा वडे आवाज सा नारे तकबीर शाने कुरान नारे तकबीर अल्लाहु अकबर है लुआ लुआ सबनी जी ठरी पवंदी रब जो दीदार वरी रब जी मिठी कुदरत वाली जुबान मो कुरान जो लोलियो कुरान शरीफ जी सूरे रहमान रब पूरी कंदो रब चवंदो जन्नत जो ॾियो हाल वाल मज़ो आयो करन न चई ॾाढो मज़ो आयो आ दिल चवे थी जन्नत जे बंगलन में वञो ही न पया तुझो दीदार कयूं पया तुझी कुदरत वारी मिठी जुबान मो कुरान जो लोलियो ॿुधो अल्लाह फरमाईंदो न वञो जन्नत में वञो पंहिंजनि बंगलन में वञो मां तव्हांजे लाइ हेॾो वॾो इंतज़ाम कयो आहे जन्नत में बंगलन में वञो मां अल्लाह जो वाइदो आहे हर अठे ॾियारे ते जीअं तव्हां जुमे ते दुनिया जे जहान में जामिया मस्जिद में अची गॾु थींदा हो ईअं हर अठे ॾियारे ते हिन जन्नत जे पिंडाल में गॾु करे मां अल्लाह ताला हर अठे ॾियारे ते तव्हांखे हीउ जलसो नसीब कंदो रहंदो आहे अञा वॾे आवाज़ सां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इहो जन्नत वारो जलसो नसीब फरमाए जन्नत वारी ज़िंदगी नसीब फरमाए अदा जहन्नम जी ज़िंदगी भी तव्हां ॿुधी जन्नत जी ज़िंदगी भी ॿुधी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेको रस्तो वठो दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टुटा फुटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।